बाक़ी खैरपुर में ही मुझो यानी थोरो मसलो सेंटर खे 5 सेंटर चवां छो 4 सेंटर आहिनि हिन में हिन हिक स्कूल में 4 सेंटर था हलनि त असां सेंटर हुनखे 4 काउंट कंदासीं ऐं हिकिड़ो असां जेको आहे हुसैनाबाद कयासीं हुसैनाबाद में CC ऐं कयासीं शायदि हिते बि मां मुंहिंजो सेंटर मां दोस्तनि जे हथ में काफ़ी विझी वियो ओवरऑल मां विज़िट कयो आहे खैरपुर में बि आहे सिखर में बि कल्ह जेके चेयरमैन साहिबु फ़ैसिलो कयो आहे इंस्टीट्यूशन में जेके 27 टीचरनि खे असां ड्यूटी ऑफ कयो आहे उनजो रिज़ल्ट इलाही मिलियो आहे ऐं जेकी रिपोर्ट नाज़ा में हली हुई पहिरियों चेयरमैन साहिब जेकी विज़िट कई अगरि उनखे मद्देनज़र रखूं था अॼु ॾिसूं था तमामु घणो फ़र्क़ु आहे ऐं मां मकुल साहिब खे उन दस्तो ॾियां त काफ़ी बहितर मोबाइल जो इस्तेमाल जेको आहे ही पहिरियों दफ़ो असांजे बोर्ड जे जॾहिं खां वठी मोबाइल शुरू थिया आहिनि उनखे काफ़ी साल थी विया आहिनि पहिरियां त कापियूं ऐं ॿिया तरीक़ा हूंदा कापी करण जा जॾहिं खां डिवाइस मोबाइल जी शुरू थी आहे त चेयरमैन सेक्रेटरी डॉक्टर ज़ाहिर हुसैन सां हिकिड़ो फ़ैसिलो कयो दस्ता जे दोस्तनि सां मिली असां ऑफिसरनि सां मिली मीटिंग करे उनमें तय थियो त असां हर सेंटर में कलेक्शन सेंटर ठाहींदासीं ॿार मोबाइल खणी थो अचे त उनखे असां गेट ते उनखां मोबाइल वठी ऐं असां उहो वठी चेयरमैन साहिबु दस्ता खे साहिब वेही तव्हां टीचर ड्यूटी लॻाईंदा त असां उनखे बोर्ड जे तरफ़ां उनखे इन्विजिलेटर खे जेतिरी पैसा ॾींदा आहियूं असां उनखे ॾींदासीं छो त मोबाइल जा ॿ हिकिड़ा इशू आहिनि ॿार खणी कापी लाइ थो अचे पर हू चए थो साईं असांखे ख़ानदानी दुश्मनियूं आहिनि साईं माइटनि सां राब्ते करण जे लाइ असांखे खपे थो मुख़्तलिफ़ बहाननि सां कनि था तव्हां हिनखे शइ खे सम्झो था पर हुनजो असुलु मक़सदु त कापी करणु आहे उन लाइ खणी थो अचे बोर्ड बि इहा फ़ैसिलो कयो आहे त भई असां उन्हनि खे सर्च कराए ऐं असां उनखां वठूं गेट ते ई उनखां वठायूं हींअर मां 2 सेंटर चेक कया मोबाइल उन वटि पिया पर पोइ बि अगरि हिकिड़ो ॿारु लिकाए खणी थो अचे ऐं उहो असांजे पर चढ़ी थो वञे त बचे कोन्ह थो तव्हां हिसाब कापी केस थियनि था पर माज़ीअ जे गामा गामी खे ऐं मोबाइल जे कल्चर खे ॾिसूं त हिन दफ़े तमामु घणो वॾो फ़र्क़ु आहे